वारे साईं जी मोहब्बत जो जुज़ हुजण लाज़मी आहे। छो त दुनिया ऐं आख़िरत में कामयाबीअ जो जेको राज़ आहे उहो महबूब मदीने वारे साईं सां मोहब्बत जो ओञाण ऐं उन जो जेको निशान आहे उहो कामयाबीअ जो रस्तो आहे। पुराणे ज़माने में हिकिड़ो बुज़ुर्ग शख़्स बगदाद खां पंधि हज ते हलियो। उन सां रस्ते जो सामान खणी पंहिंजो नौकर बि साण हुयो। हलंदे हलंदे अची हिकिड़े ॻोठ मां लंघिया। उन ॻोठ में रस्ते ते हिकिड़ी नंढड़ियूं ॿ हुजनि छोकिरियूं जेके ढेर तां मोअल कुकड़ खयूं वञनि पियूं। उन बुज़ुर्ग पुछनि त बाबा हीअ मोअल कुकड़ आहे, तव्हां मुस्लमान आहियो? चई जी मुस्लमान आहियूं। पोइ हीअ काॾे कंदो? चई हीअ असां खाईंदासीं। चई हीअ त हराम आहे। चई बिल्कुलु हराम आहे पर असांजे लाइ हलाल आहे। चई इहो वरी कीअं तव्हांजे लाइ हलाल आहे? चई मुंहिंजो पीउ काफ़ी ॾींहं थी विया आहिनि गुज़ारे वियो आहे, मुंहिंजी अमड़ ओड़ी झूर आहे, घर में कमाइण वारो कुझु बि कोई बि कोन्हे को। 8 ॾींहंनि खां घर में असां कुझु खाधो न आहे, उनजे करे असांजे लाइ हीअ हलाल आहे। उन बुज़ुर्ग जी अखियुनि मां पाणी अची वियो। नौकर खां पुछियईं त हितां खां वरी जो वापसि हलूं उन जेतिरो सामान सफ़र जो कढ, बाक़ी जेको आहे सभु सामान हिन जे हवाले कर। चई साईं अॻिते चई बसि असांजो हज हिते थी वियो। सॼो सामान ॾेई उन खां उहो बुज़ुर्ग ॻोठ मोटी आयो। जॾहिं हज तां उन जा साथी उन जा ॻोठाई हज करे मोटी आया, उन्हनि खे हर हिकु माण्हू मुबारक ॾियण पियो वञे, हाई साहब मुबारक, हाई साहब मुबारक। त हिन जे दर ते बि इलाही माण्हू अचे बीठा। जॾहिं ॿाहिरि निकितो चई साईं कीअं आया हो? चई साईं मुबारक ॾियण तव्हांखे हज ते। चई मूंखे ॾिठो छा हुते? चई हा साईं, बैतुल्लाह में तवाफ़ में तूं असां सां गॾु हुए, फलाणी जाइ ते तूं असां सां गॾु हुए, फलाणी जाइ ते तूं असां सां गॾु हुए। हुन मथे आसमान ॾे ॾिसी अखियुनि मां पाणी अचुसि, मुंहिंजा मालिक बेशक तूं मालिक आहीं, क़बूल करे त न ईंदड़नि जो बि हज क़बूल आहे, जेकॾहिं न करे त उते बि जेके फेरा ॾेई मोटी था अचनि उन्हनि जो बि क़बूल न आहे। इहा ॻाल्हि असांजे दिलि ते आहे त असां ओड़े पाड़े में ग़रीब मिसकीननि में असांजी नज़र न हूंदी आहे। असां ख़ुदगर्ज़ इंसान आहियूं, सिर्फ़ु पंहिंजे लाइ जीऊं था। हक़ीक़त में ज़िंदगी उहो आहे जेको माण्हू ॿियनि काण जीए। जीअं त मां पाण उस्ताद आहियां, स्कूल में असां सबक़ पढ़ाईंदा आहियूं त हिकिड़ो कुराड़ो शख़्स हुयो। उन जॾहिं हिकिड़ी वण जी अंब जी चकी पियो हणे त नंढड़ा ॿार पुछनि पिया बाबा ही चकी तूं हणे थो, हिन जो मेवो तूं खाईंदे छा? चई न बाबा, हिन जो मेवो मुंहिंजा पोयां खाईंदा, तव्हां पाण ॾे ॾियारियो त अॼु जेको तव्हां खाओ था वॾनि जी कमाई, वरी जेके उहे खाइनि था उहे वरी पंहिंजे वॾनि जी कमाई। इहे ज़िंदगीअ जो सिलसिलो हलंदो थो अचे। असां जेको कुझु अॼु कयूं था पंहिंजे औलाद जे लाइ कयूं था, वरी उहा जॾहिं जवान थींदी उहा पंहिंजे औलाद जे लाइ कंदी। इहो ज़िंदगी हिकिड़ी माना रेल आहे, उन में असां सभु मुसाफ़िर आहियूं। हर को पंहिंजे पंहिंजे नंबर ते पंहिंजी पंहिंजी स्टेशन ते लहंदो हलंदो थो वञे, पर इहो कारवान ज़िंदगीअ जो इहो रुकणो न आहे। जेसिताईं क़यामत इहो सिलसिलो पियो हलंदो रहंदो। पर ज़िंदा इंसान उहे आहिनि जेके पोयां किरदार छॾे था वञनि। बाक़ी त हज़ारे किरोड़े लखनि जा मालिक मरी विया, अॼु मिटीअ जो ढेर लॻा पिया आहिनि, कोई उन्हनि खे पुछण वारो बि कोन्हे। मुक़ामनि में वञी ॾिसो उन्हनि जे क़बरुनि ते गोॾनि जे ॾा ड्रब आहिनि, उन्हनि जो को संभालण वारो बि कोन्हे। पर जेके अलाह जा प्यारा भलारा बुज़ुर्ग बाना ऐं ॿियनि काण जी विया ऐं ॿियनि जी भलाई जे लाइ कमु करे विया, अॼु उन्हनि जे मथां ॾिसो त तव्हां जेको आहे हज़ारे माण्हू सलामी ऐं उन्हनि जो नालो क़यामत ताईं ज़िंदा रहंदो। सो असां हिन ज़िक्र जे सिलसिले मां बि इहो ई असांखे सिखणु घुरिजे त न सिर्फ़ु असां पंहिंजो ख़्यालु कयूं। ओड़े पाड़े में ॾिसो असांजा मुर्शिद करीम हर खिताब में दरगाह शरीफ़ ते इहा तलक़ीन कंदा आहिनि त नियाणियुनि खे तालीम ॾियारियो ऐं पाड़े वारनि जो ख़्यालु रखो। एतिरो ताक़ीद थींदो आहे पाड़े वारनि जो, ऐं असां गुनाहगार आज़ार ई पाड़े वारे सां कंदा आहियूं। हालांकि एतिरो हदीसुनि में आहे त जॾहिं पाड़े वारनि जो ख़्याल जे बारे में असहाबनि सगोरनि खे पाण सगोरा फरमाईंदा हुया त पाड़े वारा जेको असहाब सगोरा चवनि था त असांखे एतिरो गुमान थींदो हो
त किथे ईअं न पाण सगोरा फरमाइनि त पंहिंजी मिल्कियत मां अधु पाड़े वारनि खे ॾियो, एतिरो गुमान थींदो, माना पाड़े वारनि जो एॾो हक़ आहे। ऐं असां जेको पंहिंजे जीअ में झाती पायूं त असां इन अमल ते पूरा आहियूं। मुर्शिदनि जो जेको हर ईद ते या जॾहिं बि दीदार थींदो आहे उन में जेको ख़िताब थींदो आहे, असां उन ख़िताब खे ॿुधी दिलि में हंडायो आहे। उन मुर्शिद रोज़े धनी रहबर जेके ज़िक्र जे लाइ तकलीफ़ूं कयूं, थर खां अछड़े थर खां अफ़गानिस्तान ताईं, उन ज़िक्र जी असां पोइवारी कंदे उन जो जेको आहे सही हक़ अदा कयो आहे न। असां बसि ईअं फॉर्मेलिटी तौर ते अॼुकल्ह जा माना असां ईअं सम्झो त मॉडर्न जमायती थी विया आहियूं, पर जेको जमात जो उसूल आहे, जमायत जा जेके ॾस आहिनि उन्हनि ते असां पाण त पूरा कोन्ह, पर पोइ असांजी औलाद कीअं थींदी जॾहिं असां पाण थींदासीं